बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दी हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामिर हुसैन। अवां सभिनी मौजूद सजणनि खे असांजे हिन यूट्यूब चैनल ते भली कार। जलाल चांडियो न रुगो यकतारे चपड़ीअ जो बादशाह हो बल्कि सिंधी केसर जो भी इहो बादशाह हो जंहिं हिकु वॾी तहरीक जो बुनियादु विधो ऐं उनखां पोइ उनखे सोभारो पिणु कयईं। जलाल चांडियो खां पहिरियां सिंध में केसर जी दुनिया ते पंजाबी गाननि जो राॼ हो। इनायत हुसैन भट्टी, मैडम नूर जान ऐं ॿियनि जी आवाज़नि में ट्रैक्टरनि ते बि केस्टूं ॿुधियूं वेंदियूं हुयूं। तमामु घटि माण्हू उस्ताद मंज़ूर अली ख़ान, जीवणी बाई ऐं ॿियनि सिंधी फनकारनि जूं केस्टूं ॿुधंदा हुआ। मतिलबु त सिंधी केसर कल्चर तमामु घणो पोइते हो। जलाल चांडियो जे ॻाइण सां न रुगो सिंधी केसर कल्चर सगारो थियो बल्कि मैडम नूर जान ऐं इनायत हुसैन भट्टीअ जहिड़नि सुहिलनि फनकारनि खे बि सिंध में मात मिली। सिंध जे माण्हुनि सिंधी केस्टूं ख़रीद करणु शुरू कयूं ऐं नयूं केस्ट कंपनियूं खुलणु लॻियूं। इहा ॿी ॻाल्हि आहे त अॻुते हली केसर कल्चर सिंधी मौसीक़ीअ खे हानियो रसायो ऐं समाज खे बिगाड़ण में किरदारु अदा कयो आहे। जलाल चांडियो उन्हनि ॻाइणनि मंझां हो जिन जी मञता खे ॾिसी रेडियो पाकिस्तान खे रिकॉर्ड करण ते मजबूर थियो। जंहिं ज़माने में जलाल रेडियो ते आयो उन वक़्तु फ़नकार जो रेडियो ते अचणु तमामु ॾुखियो कमु हूंदो हो। रुगो उस्ताद ॻाइण आई अची सघंदा हुआ, पर जलाल जी मक़बूलियत ॾिसी रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे तॾहिं के प्रोड्यूसर शेख ग़ुलाम हुसैन खेसि घुरायो ऐं रेडियो जे ॿुधंदड़नि ताईं पहुचायो। जलाल जी मक़बूलियत जो हिकु वाक़ियो असांखे मिलियो आहे त सचर साईं जे मेले ते राग रंग जे रिहाण में जलाल खां सवाइ ॿिया केतिरा ई नाले वारा फ़नकार जहिड़ो क मोहम्मद यूसुफ, आबिदा परवीन, वहीद अली, उस्ताद मंज़ूर अली ख़ान वग़ैरह आयल हुआ। सभिनी पंहिंजो वारो वॼायो। जॾहिं जलाल चांडियो आयो त सभु निज़ाम दरहम भरम थी विया। अवाम अची कड़कियूं कनातूं टुटी वियूं। पुलिस वारा भॼी विया ऐं नेठि माण्हू अची स्टेज ते पहुता जलाल जे मिनथनि ते माठ थी राग ॿुधणु लॻा। जलाल चांडियो इहो फ़नकार हो जंहिंखे आम माण्हू त तमामु घणो पसंदि कंदा हुआ, पर पढ़ियल ॻढ़ियल खेसि घटि पसंदि कंदा हुआ। संदन चवणु हो त हिन ॻाइण ज़रिए समाज खे छीहो रसायो आहे। इन एतिराज़ वारा माण्हू जलाल खे घटि वधि चवंदा हुआ, पर जलाल खां वधीक उघाड़ो राग ऐं फिल्मूं ॾिसण ऐं ॿुधण में फ़ख़्रु महसूसु कंदा आहिनि। इंडियन नगमा फिल्मूं सिंधी समाज खे बिगाड़ण जो वॾो सबबु बणिया आहिनि। उन्हनि जी कापी केस्ट वारनि कई आहे, तंहिं करे पहिरियां असुल खां पासो कजे पोइ नकुल खां। ज़िले खैरपुर जे शहर राणीपुर जो मशहूरु डॉक्टर कादिर बख़्श मेमण पंहिंजे तरह जो तमामु बहितरीनु डॉक्टर हो। माण्हूअ जे इलाज जे लिहाज़ खां हुन में वॾो वेसाह रखंदा आहिनि। जॾहिं जलाल जो ओज हो तॾहिं जेकॾहिं का मरीज़ यानी ख़ासि रख जो पुछंदी हुई त उनखे चवंदो हो त बाबा सभु कुझु खाओ पर जलाल चांडियो जो राग न ॿुधो। जलाल बाबा जो हिकु ॿियो वाक़ियो असांखे मिलियो आहे त कैनेडा में को सिंधी हमराह टैक्सी हलाईंदो हो। सो सिंध जी यादि ताज़ी करण लाइ वॾी आवाज़ में जलाल जी केसेट वॼाए रहियो हो। खेसि ट्रैफ़िक पुलिस वारे बीहण जो इशारो कयो। हमराह फ़िलहाल त परेशान थी वियो त अलाए कहिड़ी ख़ता कई अथमि जो पुलिस वारो रोकियो आहे, छाकाणि त उते जी पुलिस हितां वांगुरु न आहे। जॾहिं हमराह बीठो आहे पुलिस वारे खां पुछाईं त कहिड़ी ॾोह में बीहारियो अथई, त हिन खेसि चयो त तूं जेका केसेट वॼाए रहियो आहीं इहा ॿीहर वॼाए। सिंधी हमराह सम्झो त शायदि हीअ बि सिंधी आहे। ख़ासि पुछाईं त तव्हां सिंधी सम्झो था? हिन वराणियो न त पोइ अवां हीअ केसेट छो था ॿुधो? पुलिस वारे जवाबु ॾिनो त जेतोणीकि मूंखे इहा ॿोली सम्झ में नथी अचे, पर इहो आवाज़ ऐं अंदाज़ अहिड़ो सुरीलो आहे जो हर ॿुधण ते दिलि चए थी। पोइ सिंधी हमराह खेसि इहा केसेट सूखड़ीअ में ॾिनी। मतिलबु त अलाह साईं जलाल खे वॾी ॾात ॾिनी हुई। हिन सिंध जे लोक रंग खे सॼी दुनिया में मञायो। इहो ई सबबु आहे जो खेसि केतिरा ई एवार्ड जहिड़ो की शाह अब्दुल लतीफ़ एवार्ड, सचल एवार्ड, कलंदर शहबाज़ एवार्ड वग़ैरह मिलिया। जलाल चांडियो सिंध दुनिया जो इहो वाहिद फ़नकार हो जंहिंजी ज़िंदगीअ ते संदसि नाले सां 1985 ईस्वी में शाह असद फिल्म ठाही जेका तमामु घणी मक़बूल थी। हिन शाह, सचल, उस्ताद बुखारी ऐं ॿियनि केतिरनि ई शाइरनि जा कलाम ॻाया। संदसि ॻाइण जी तहरीक केतिरा ई जलाल पैदा कया। को नंढो जलाल, को वॾो जलाल, सफ़ा जलाल, को विचूं जलाल, त को कहिड़ो जलाल। सिंध में जलाल ॻाइण जा अंबार लॻी विया। दुनिया में शायदि ई को ॿियो को अहिड़ो मिसाल मिले। असां वटि हूअं त हिते केतिरनि ई ॻाइणनि जा घराणा आहिनि, पर जलाल बि हिकु घराणो बणिजी वियो ऐं राग जो इहो घराणो असां वटि घणो मक़बूल रहियो जेको जलाल जे फ़न खे वधाईंदो रहंदो। जलाल चांडियो जॾहिं सिंध में केसेट वसीले पंहिंजो नालो कढियो तॾहिं खेसि प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख रेडियो हैदराबाद ते घुरायो ऐं रेडियो ते अचण खां पोइ संदसि मक़बूलियत में वाधारो अची वियो। हीउ 1980 ईस्वीअ में रेडियो ते आयो। हिन सिंधीअ खां सवाइ सराइकी, ब्राइवी, पंजाबी, बलोची ऐं उर्दूअ में ॻायो। संदसि मादरी ॿोली त सराइकी हुई। जलाल पाकिस्तान खां सवाइ 12 मुल्कनि में बि फ़न जो मुज़ाहिरो कयो। हिन जे ॻाइण जो अंदाज़ ॾाढो निरालो हो। सिंधी टोपीअ सां हिकु हथ में यकदारो, ॿिए में चपड़ियूं वॼाए जॾहिं ॻाईंदो हो त सॼी महफ़िल लुटे वेंदो हो।
जलाल चांडियो 1944 ईस्वी दारियो मोरे ज़िले नौशहर फिरोज़ लॻो हिकु ॻोठ में हाजी फैज़ मोहम्मद चांडियो जे घर में पैदा थियो। पीउ खेसि दर्जी बनाइणु चाहियो ऐं उन लाइ खेसि नवनि जतोयनि में हिन कुझु अरसो दर्जो कमु सिखियो ऐं कयो, पर हिते संदसि दिलि न लॻी ऐं वापसि पंहिंजे ॻोठ अची बकरियुनि जो धणु चाढ़णु शुरू कयईं। चवनि था त जलाल खे इश्क जी चोट लॻी हुई, जंहिं करे झंग में ठिकिरियूं वॼाए ॻाईंदो वतंदो हो। होरिया होरिया ॻाइण सां दिलचस्पी वधंदी वई ऐं मीरपुर माथेले ज़िले घोटकीअ में उस्ताद अली गुल महर खां तरबियत वरिताईं। हाणे जलाल मुख़्तलिफ़ सूफ़ी बुज़ुर्गनि दरगाहनि मेलनि मलाकनि शादी मुरादनि में ॻाइणु लॻो। संदसि मक़बूलियत में वाधारो ईंदो वियो। 1970 ईस्वीअ जे ॾहाके में संदसि पे कैसेट पारस कंपनी कढी, जंहिंखे रेडियो जे प्रोड्यूसर जहांगीर कुरैशीअ प्रोड्यूस कयो। उन कैसेट जो नगमो हल न मिठू एॾी लोड करे मुंहिंजे जान बि जान जलाई थो तमामु घणो मक़बूल थियो। उनखां पोइ बेशुमार कैसेटियूं आयूं। जलाल चांडियो सिंध में लॻंदड़ मेलनि में पंहिंजो थिएटर बि लॻाईंदो हो, जिते लखे माण्हू टिकट वठी संदसि राग ॿुधंदा हुआ। हू शाह साईं ऐं हज़रत सचर सरमस जे मेलनि ते थिएटर न लॻाईंदो हो। उते तमामु घटि पैसनि ते सिंध हुकूमत जे सक़ाफ़त खाते जी दावत ते राॻो रहाण में ॻाईंदो हो। इहा संदसि शाह ऐं सचर सां इश्क़ ऐं अक़ीदत जी निशानी आहे। टेलीविज़न ते बि ॻायाईं। जलाल चांडियो जी एतिरी त मक़बूलियत हुई जो ट्रकनि ऐं टैंकरनि ते संदसि वॾियूं वॾियूं रंगीन तस्वीरूं ठाहियूं वेंदियूं हुयूं। थी सघे थो त हींअर बि इहे किथे नज़र अची वञनि। संदसि आवाज़ में थोरी ॾकणी गर्ज ऐं तेज़ी हूंदी हुई। हिकु भेरे खांसि कंहिं पुछियो त साईं अव्हां एॾो तकिड़ो छो था ॻायो? वराणियाई त जेकॾहिं कंहिंजे घर खे बाहि लॻी त छा हू होरिया होरिया वसाइण लाइ न वेंदो? ज़ाहिर आहे भॼंदो ऐं डुकंदो वेंदो। मुंहिंजे अंदर में बि इश्क जी आग लॻल आहे, जेका मूं में तेज़ी ऐं मस्ती पैदा करे छॾे थी। जलाल खे शाह लतीफ़ भेटाई अवार्ड 1999 ईस्वीअ में मिलियो। कलंदर लाल शहबाज़ अवार्ड ऐं सचर सरमस्त अवार्ड ऐं ॿिया अवार्ड बि मिलिया। 10 जनवरी 2001 ईस्वी ते सिविल अस्पताल कराचीअ में लाॾाणो करे वियो। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त जो हीउ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे ज़रूरु लाइक कयो, असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।